नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे डिग्री का ख़बर ॾींदा आहियूं त पेटे अलिफ जे अॻूणे मरकज़ी सदर शफ़ी मोहम्मद सिथियो गस्ता, सिंध जे अॻवान बाबर लेगारी, अॻूणे मरकज़ी अॻवान मंज़ूर अली चांडियो, एजाज़ सरदार गुड्डू ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़ियुनि अॻियां पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु डिग्री जे उस्ताद एजाज़ सरदार जे घर ॿाहिरां बीठल मोटरसाइकिल नामालूम चोर चोरी करे फ़रार थी विया। उस्ताद थाणे ते वाक़िए बाबति दरख़्वास्त जमा कराई, पर काफ़ी ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस चोरी थियल मोटरसाइकिल बरामद करण में नाकाम वई आहे। उस्ताद जेको क़ौम खे शऊर ॾे संवारे थो, उहो मुसलसल सराफ़ा एहतिजाज आहे, पर अञा ताईं को बि खड़ितल निकिरी नाहे सघियो। हिन चयो त हर तरफ़ लाक़ानूनियत जी बाहि बढ़ियल आहे, माण्हुनि जो जान ऐं माल महफ़ूज़ न आहे, माण्हू ख़ौफ़ में वरतल आहिनि। पुलिस चाहे त अमन क़ाइमु कराए चोरी थियल मोटरसाइकिल बरामद कराए सघे थी, पर पुलिस नथी चाहे त हिन उस्ताद समेत ॿियनि जूं चोरियूं थियल मोटरसाइकिलूं बरामद कराए। पुलिस हिन समूरे मामले खे संजीदगी सां नाहे वरितो। हिननि IG सिंध, SSP मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वठी उस्ताद जी चोरी थियल मोटरसाइकिल बरामद कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।